अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं आहियां इम्तियाज़ लगारी। नाज़रीन, पाण कॾहिं कॾहिं ईअं बि सोचींदा आहियूं त असांजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे, या कॾहिं कॾहिं दिलि में असांजा ख़्वाब ख़यालात बि हूंदा आहिनि त असांखे हिन मंज़िल ते पहुचणो आहे। पर मंज़िल ताईं पहुचण लाइ असांखे कहिड़नि मरहलनि मां गुज़रणो हूंदो आहे, कहिड़नि स्टेप्स मां गुज़रणो हूंदो आहे, पंहिंजो पाण खे कीअं पॉलिश करणो हूंदो आहे, इहा असांखे ख़बर कोन हूंदी आहे। पर उन फील्ड में, उन मैदान ते, उन मंज़िल ते जेके पहुतल माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खां असां आगाही वठी, इंस्ट्रक्शन्स वठी, अवेयरनेस वठी करे असीं पंहिंजो पाण ऐं पंहिंजी ज़िंदगी खे अॻिते रवां दवां कंदा आहियूं ऐं आख़िर हिकु ॾींहुं असीं उन मंज़िल ताईं पहुचंदा आहियूं। अॼु सभ खां पहिरियां हिकिड़ी महिमान पाण माशाल्लाह सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं सोशल ऑर्गेनाइज़ेशन सां वाॻियल आहिनि। उनजो कमु आहे त मुल्क में, पंहिंजे इलाइक़े में, सिंध में, कोयटा में, किथे बि पूरे पाकिस्तान जे अंदरि एजुकेशन खे आम कजे ऐं वुमेन एम्पावरमेंट खे आम कजे, अवेयरनेस जा सेशन ॾियणु घुरिजनि ऐं उन्हनि खे इहो अहसासु ॾियारिजे त एजुकेशन हिकु इंसान लाइ तमामु घणो लाज़मी आहे। अॼु असांजे पैनल में मौजूद आहिनि सैयदा रेहाना अज़ीज़। आऊं उनखे वेलकम करियां तो। मैं आपको वेलकम करता हूँ सैयदा रेहाना अज़ीज़ साहिबा, और मैं इंशाल्लाह आपका जो भी डोमेन है, आपने जिस एरियाज़ पे काम किया उस पर भी ज़रूर बात करेंगे। ऐं हिकिड़ो नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे त असांजे पैनल में ॿ गेस्ट मौजूदु हूंदा आहिनि। अॼु जेके मोहतरम गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि, माशाल्लाह आर्मीअ सां उन्हनि जो ताल्लुक़ु हुयो, हिन वक़्तु हू रिटायर थी चुका आहिनि, पर अॼु प्योरली पाण ॻाल्हाईंदासीं त उहे नौजवान जेके आर्मीअ में वञणु चाहिनि था, या कंहिं बि फोर्स में वञणु चाहिनि था, या पंहिंजे मुल्क लाइ ख़िदमत करणु चाहिनि था, त उन्हनि खे कहिड़नि मरहलनि खां गुज़रणो पवंदो, पंहिंजो पाण खे कीअं तयारु करणो पवंदो, पंहिंजा इंटेंशन्स किथे रखणा पवंदा, पंहिंजो पाण खे मोटिवेट कीअं करणो पवंदो, ऐं उन्हनि खां थोरो ज़ाती ज़िंदगीअ बाबति बि हाल अहिवाल कंदासीं, उन्हनि जो तजुर्बो कीअं रहियो, छाकाणि त इलाही सारनि जा मुख़्तलिफ़ कॉन्सेप्ट हुजनि था, ख़यालात हुजनि था इन फील्ड बाबति। आऊं तहे दिलि सां भलीकार करियां थो मेजर अब्दुल रज़ाक अबड़ो साहब के। सर, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां पंहिंजे कीमती वक्त में कुछ पल ॾिना। मैडम, मैं आपकी तरफ आना चाहूँगा। सबसे पहले तो मैं समझता हूँ पाकिस्तान के अंदर अगर बात करते हैं विमेन एम्पावरमेंट की, अगर मैं गलत नहीं हूँ तो विमेन एम्पावरमेंट की शरह बहुत कम है, जितनी ज़्यादा होनी चाहिए उतनी नहीं है। इस बारे में आपका क्या ख्याल है? सबसे पहले तो आपका बहुत बहुत शुक्रिया जनाब कि आपने मुझे चैनल पे आने का मौका दिया और बात करने का मौका दिया, और इस चीज़ का मौका दिया कि मैं ये मैसेज लोगों तक आगे पहुंचा सकूं कि एजुकेशन कितना ज़रूरी है और एक औरत के लिए, एम्पावरमेंट के लिए हम क्या कर सकते हैं। जिस तरह आपने बताया कि ये शरह बहुत कम है और इसके लिए हमें आगे क्या करना चाहिए। तो देखिए, आप हर जगह का, हर फैमिली का तो ये लाइफस्टाइल जो है वो अलग है, और उनकी जो है कल्चर को अगर देखा जाए तो वो भी जुदा जुदा हैं, अलग हैं। पाकिस्तान के अंदर जो हमारा कल्चर है, जिस चीज़ पे हम चल रहे हैं, वो हर फैमिली का, हर घर का वेरी करता है उनकी अपनी चॉइस पे कि वो किस तरीके से रह रहे हैं। तो इसके अंदर जो है, अगर मैं आपको बताऊं कि सिर्फ कराची के बैकवर्ड एरिया से लेकर आप कहीं भी चले जाएं, जिस तरह से मैं अगर जिन सिटीज़ में मैंने काम किया, हरीपुर, हज़ारा, थर, कोयटा, और अभी मैंने जैसे कि आपको बताया कि मैं स्कर्दू गई थी, सियाचिन बॉर्डर तक मैं गई हूँ। और औरत को अगर मैं देखूँ तो हर जगह की औरत में मुझे एक बहुत बड़ा चेंज नज़र आता है, एक बहुत बड़ा डिफरेंस है। अगर आप किसी शहरी इलाके की किसी औरत को लेते हैं और उसकी एम्पावरमेंट की बात करते हैं तो वो बिल्कुल अलग एक चीज़ है, क्योंकि शहरों में ज़्यादातर बच्चियाँ जो हैं, लड़कियाँ जो हैं, उन्होंने पढ़ लिया है, वो क्वालिफाइड हैं, उन्हें जॉब मिल सकती है, वो किसी भी काम को कर सकती हैं, उन्हें एज सच इतनी स्ट्रिक्टनेस नहीं है कि वो घरों से बाहर ना निकले। यहाँ पे इतना लोगों की सोच खुल चुकी है कि वो यूनिवर्सिटीज़ के अंदर बच्चियाँ जा रही हैं, पढ़ने के बाद वो जॉब्स कर रही हैं, ऑफिसेज़ में जा रही हैं, उनके लिए उस चीज़ को, उस तक पहुँचना बहुत मुश्किल नहीं है। लेकिन बात अगर हम करें गाँव देहातों की, उन इलाकों की जहाँ पर बहुत ज़्यादा स्ट्रिक्ट फैमिलीज़ हैं, वहाँ पे अभी भी अगर देखा जाए तो एजुकेशन उनके लिए ऐसा है कि अगर वहाँ की बच्ची ने अगर पढ़ लिया, वहाँ की अगर किसी बहन ने पढ़ लिया, तो वो बगावत की तरफ आ गई, वो उनके आगे खड़ी हो गई, उसको अपने हुकूक पता चल गए, और उनके नज़दीक अभी भी एजुकेशन को वो इस तरीके से लेते हैं कि शायद बिल्कुल आज़ाद हो गया, यानी कि उनका लाइफस्टाइल बिल्कुल चेंज हो गया। अगर बहुत स्ट्रिक्ट फैमिली है, पर्दा कर रही है, तो उनके ख्याल में अगर बहुत पढ़ लिया तो जी सब कुछ छोड़ देगी और बिल्कुल जो है इस तरह से दुनिया के सामने घूमना फिरना, और मतलब उनको बिल्कुल एक चेंज हो जाएगा, और इसके बाद जो है एक गुमराही की तरफ चल पड़ेगा ख़ानदान, और एक आज़ादी की तरफ चल पड़ेगा। जबकि मैं हमेशा इस चीज़ को फोकस करती हूँ और इस चीज़ पर मैं बात भी करती हूँ। मैं एम्पावरमेंट की तरफ आ रही हूँ, मैं बेसिक से थोड़ा सा स्टेप बाय स्टेप आगे जा रही हूँ। टाइम बहुत कम है हमारे पास। हाँ, बिल्कुल। तो उन ख़वातीन को किस तरीके से एम्पावर किया जाए जो विलेज में रह रही हैं, गांव देहातों में रह रही हैं, तो उनके लिए बहुत ज़्यादा अभी भी मुश्किलात हैं। क्योंकि मैं जिन इलाकों में जाती हूँ
तो वहाँ पर बिल्कुल भी इस चीज़ का कॉन्सेप्ट नहीं है, क्योंकि उनके पास एजुकेशन नहीं है। अगर एक औरत के पास एजुकेशन नहीं है तो उसको कैसे आप एम्पावर करेंगे कि वो इज्जत से अपने घर की चार दीवारी के अंदर बैठकर अपने बच्चों का पेट पाल सके। क्योंकि बहुत सारे ऐसे वाक़यात इंसानों की ज़िंदगी में होते हैं कि वो मजबूर कर देते हैं कि माँ को कमाने के लिए आगे बढ़ना पड़ता है, एक बेटी को कमाने के लिए आगे बढ़ना पड़ता है, कुछ ना कुछ ऐसा हो सकता है जो भी चीज़ है। तो उनके लिए अभी जो हमने स्टार्ट किया वो ये स्टार्ट किया कि 1 रूम उनको एक शॉप स्टार्ट करके दी है, स्मॉल शॉप्स के, उसके अंदर वो अपने घर के चार दीवारी के अंदर, क्योंकि फैमिलीज अलाउ नहीं करती उनको बाहर जाना और वो पढ़े लिखे भी नहीं है, तो वो उसी को शॉप्स को रन कर सकें। इसके अलावा ऐसी प्रोडक्ट्स आती हैं जिनको हम अपनी प्रोडक्ट्स में यूज़ कर कर उनका आगे इस्तेमाल कर सकते हैं। जिस तरह कद्दू के अंदर बहुत सारी ऐसी जड़ी बूटियाँ हैं, बहुत सारे ऐसे फ्रूट्स हैं जिनमें बहुत सारी अशिया बन सकती हैं, जैम्स बन सकती हैं, बहुत सारी ऐसी दवाइयाँ बन सकती हैं। तो उन ख़वातीन से हम ये काम ले सकते हैं कि वो उन प्रोडक्ट्स के साथ उनमें से कुछ ना कुछ ऐसा बना सकें कि हम उनको आगे सेल आउट कर सकें और उनके घर चल सके। या कोई ना कोई ऐसा स्किल है, कोई स्किल घर बैठ के हुनर एटलीस्ट सीख सकते हैं, तो वो उस हुनर को इस्तेमाल कर कर आगे वो इज्जत से कमा सकें। ठीक है। अच्छा सर, अमां आऊं वधंदुसि माशाल्लाह। हिन वक़्तु आऊं मेजर नथो चई सघां छाकाणि त अमीं रिटायर थी विया आहियो, पर अवां 12वीं क्लास खां पोइ ख़ैरपुर मीरस खां अवां जो तालुक़ु आहे हिकिड़े नंढड़े ॻोठ खां, 12वीं क्लास खां पोइ अवां जो ख़्यालु थिए थो त मूंखे इन फील्ड में वञणु घुरिजे। भला कंहिंखां मुतासिर थिया, कीअं अवां जे अंदरि इहे फीलिंग्स हुयूं, गट्स हुया, एक्टिविटीज़ मां अवांखे फील थियो, या इन फील्ड में अचण लाइ केतिरी कोशिशि करणी पई, महिनत केतिरी करणी पई? थोरो बैकग्राउंड जेको अवां जो आहे इनिशियल उहो ॿुधाइजो प्लीज़। सभ खां पहिरियों तव्हांजी महिरबानी, तव्हां इहा अपॉर्चुनिटी मूंखे प्रोवाइड कई। यू वेलकम। ऐं तव्हां सां मां पंहिंजा कुझु एक्सपीरियंसिस शेयर कंदुसि प्लीज़। जीअं तव्हां क्वेश्चन पुछियो त असां उतां ई शुरू कयूं था। ख़ैरपुर में मुंहिंजो नंढड़ो ॻोठु आहे सिमक जे नाले सां, सिटी सां कठे ई आहे। उहे जीअं तव्हां चओ था त मोटिवेशन किथां मिली, बेसिकली मुंहिंजो हिकिड़ो न उन वक़्तु ई असूल हुयो, हाणे बि पंहिंजे ॿारनि खे बि या जेके दोस्त यार हूंदा आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो आहियां त जंहिं बि एज ग्रुप में तव्हां हलो था पिया, उन एज ग्रुप जे हिसाब सां ऐं एजुकेशन जे हिसाब सां तव्हांखे हिकिड़ी अपॉर्चुनिटी जा विंडोज़ ओपन मिलंदा आहिनि। उन हिसाब सां जेकी बि तव्हांजी क्वालिफिकेशन हुजे, ऐं उहो तव्हांखे अगरि ख़बर आहे त तव्हांखे उन्हनि खे न हिकिड़ी टेस्ट हूंदी आहे उन्हनि जी, या से उन्हनि खे कीअं एंटर थिजे, उहा अपॉर्चुनिटी अवेल ज़रूरु करणु घुरिजे। हाणे हीअ मूंखे ज़रूरु ख़बर हुई त जॾहिं माण्हू इंटर पास कंदो आहे त सभ खां इहो ईअं सम्झो त नंढड़ो ऐं आसान रस्तो आहे जंहिंमें तव्हां गज़टेड अफ़सर थी सघो था, मुल्क क़ौम जी ख़िदमत करे सघो था, साथ साथ कठे जहाद थी सघे थो, हिकिड़ो सुठो तव्हांजो कैरियर तव्हांखे हीअ पाकिस्तान आर्मी ऑफर करे थी। पोइ ईअं टेस्ट ॾियणु वियो सखर। इनिशियल हिन जो पहिरियों टेस्ट थींदो आहे जंहिंमें तव्हांजा सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, ऐं उनखां पोइ तव्हांजो IQ टेस्ट हूंदो आहे। पोइ इहा ॾींदो वियुसि ऐं मां निकिरंदो वियुसि, काई मुंहिंजे एसच में प्रिपरेशन कोन हुई। ऐं शायदि इन करे थियो त मां इन खे पंहिंजे मथां सवार कोन कयो हुयो, ऐं ईअं कयो त आउं वञा पियो, ऐं थी वियुसि त ठीकु आहे, न थियुसि त मुंहिंजे लाइ ॿियूं अपॉर्चुनिटीज़ काफ़ी आहिनि। पोइ हिते बेसिकली शायदि मुंहिंजो रिज़्क़ हिते लिखियलु हुयो, बाक़ी सभु शयूं हिते हुयूं। त जॾहिं आउं थियुसि त हितां पहिरियों मुंहिंजो जॾहिं इनिशियल टेस्ट थी वियो त पोइ आउं सीरियस थियुसि ISSB लाइ। जो तव्हांजो पहिरियों इनिशियल थींदो आहे, उनखां पोइ जॾहिं तव्हां उहो क्वालिफाई कंदा आहियो, उन में तव्हांजा इहे सब्जेक्ट्स जा टेस्ट हूंदा आहिनि, IQ वारो टेस्ट हूंदो आहे, मेडिकल हूंदो आहे, इंटरव्यू हूंदो आहे। इहो तव्हां जॾहिं करे वठंदा आहियो त उनखां पोइ तव्हांखे ISSB जो हिकिड़ो फॉर्म मिलंदो आहे, त तव्हां हाणे फिल कयो, तव्हां हाणे एलिजिबल आहियो, जेको 5 ॾींहंनि जो टेस्ट हूंदो आहे। बेसिकली 4 असांजा 5 सेंटर आहिनि पूरे पाकिस्तान में, जेके तव्हांखे इहो टेस्ट माना उन मां थ्रू थींदा हो। पोइ तव्हां उन मां बि इन सभिनी शयुनि मां गुज़रंदा आहियो त पोइ तव्हां वरी ट्रेनिंग लाइ तव्हांखे कॉल ईंदी आहे। त ईअं असांजो सफ़र शुरू थियो, ऐं 96 में मां आर्मी जॉइन कई। सही। ऐं 2000 बल्कि 1998 में मां पास आउट थी करे सेकेंड लेफ्टिनेंट ऐं लाहौर में हिकिड़ी यूनिट हुई, उहा मां पंहिंजी जॉइन कई। सही, फर्स्ट क्लास। ऐं माशाल्लाह अवां जो 23 सालनि जो वास्ट एक्सपीरियंस आहे, ऐं इंटर क्लास खां पोइ तव्हां सेकेंड लेफ्टिनेंट थिया, उन खां पोइ मेजर ताईं पहुता। इन विच जो भला सफ़र अवां जो कीअं रहियो, छा यादगिरियूं अवां जूं, ऐं अवां जे दिलि में का सेटिस्फिकेशन आई हुजे, जज़्बो हुजे, हिकिड़ी दिलि फैमिली ख़ुशि थिए, ख़ानदान ख़ुशि थिए, पाकिस्तान लाइ ख़िदमत कई हुजे, कुझु यादगिरियूं? आर्मी जी जेकी लाइफ आहे न, उहा सॼी एडवेंचर ते मुश्तमिल आहे। मतिलबु तव्हां अहिड़ी शयूं कंदा आहियो जेके तव्हां सोचियूं कोन हूंदियूं आहिनि। ऐं आर्मी मूंखे बि बाय वर्चू ऑफ पोस्टिंग्स अहिड़ा मौक़ा ज़रूरु ॾिना। जीअं आउं पास आउट थी करे लाहौर वियुसि, ऐं उतां पोइ फ़ौरन ई कोई साल ॾेढ में मूंखे मौक़ो मिलियो, मां साचिन हलियो वियुसि। हुते मां 2 साल लॻाया। ऐं हुते जी जेकी लाइफ आहे से तव्हां -15 में -30 में हुते रहो पिया,
हाइट जेकी आहे उहा तव्हांजी से 10,000 खां बि मथे आहे। उन जा पंहिंजा हिकिड़ा ईअं सम्झो न इफेक्ट्स आहिनि तव्हांजी फिज़िकल जेकी स्टेट थिए थी तव्हांजी बॉडी जी, त उनखे तव्हांखे इनकाउंटर करिणो आहे। वरी तव्हांखे जेको एनिमी आहे साम्हूं हुनखे ॾिसणो आहे, तव्हांजा जेके कुलीग्स आहिनि तव्हांखे हुनखे ॾिसणो आहे। अच्छा, हुते जी हिन जी हिकिड़ी पंहिंजी तव्हां सम्झो न से स्पेशलिटीज़ आहिनि इन एनवायरमेंट्स जूं, त तव्हांजी हिकु त बुख ख़तमु थी वेंदी आहे, ॿियो तव्हांखे निंड कोन ईंदी आहे जॾहिं तव्हां हाइट एॾी गेन कंदा आहियो। पोइ असां राति जो जाॻंदा हुआसीं, एनिमी साम्हूं हूंदो हुनखे ॾिसंदा हुआसीं, पंहिंजी पोस्टुनि जो चकर हणंदा हुआसीं, इलाही सर्द मौसम हूंदो हुयो। ऐं हिते इन एरिया में जेको सियाचिन जो तव्हांखे ॾसां थो, उते एनिमी हिकिड़ो तव्हांजो साम्हूं आहे, ॿियो हिकिड़ो वेदर आहे, टियों वरी उते जा वाइल्ड एनिमल्स बि आहिनि जेको रिच आहे, बर्फ़ानी रिच। उहो समटाइम्स ईअं बि थींदो हुयो त असां हूंदा, बिजली वग़ैरह त कुझु न हूंदी हुई, थर्मल इमेजिस वारा कैमरास असां वटि ज़रूरु हूंदा हुया, पर जेसिताईं असां यूज़ कयूं त मूवमेंट थींदी हुई बर्फ़ में, ऐं असां अलर्ट थी वेंदासीं त शायदि अटैक अचे पियो। पर जॾहिं असां हुनखे वञी करे ॿीहर चेक कंदासीं त ॾिसंदासीं त या त कोई रिछ आहे या कोई बगेड़ आहे जेको मानी जी तलाश में, इन मौसम में हर जानवर। त पोइ उन सां इहे हिकिड़ो सम्झो त हिकिड़ो एक्सपीरियंस इहो हुयो। सही सर, तव्हांजी ॻाल्हि आऊं हिते कटणु चाहींदुसि, वठंदासीं हिकिड़ो नंढो ब्रेक। नाज़रीन वञो त केॾांहुं रहिजो, असां सां मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।